नाज़रीन, सूबाई वज़ीर शरजील मेमन चयो आहे सिंध अमन पसंद सूफ़ियुनि जी धरती आहे। सूबाई वज़ीर शरजील मेमन चयो आहे त सिंध अमन पसंद ऐं सूफ़ियुनि जी धरती आहे। सूबाई वज़ीर शरजील मेमन चयो आहे त सिंध अमन पसंद ऐं सूफ़ियुनि जी धरती आहे। नाज़रीन, सूबाई वज़ीर शरजील मेमन चयो आहे त कुझु माण्हुनि पाकिस्तान जी साख ख़राब करण जी कोशिश कई आहे। नाज़रीन, असांजे कल्चर में नंढनि वॾनि जो एतिराम ऐं अदब आहे। सूबाई वज़ीर शरजील मेमन जो चवणु आहे। सूबाई वज़ीर शरजील मेमन चयो आहे त पाकिस्तान कंहिं बि दहशतगर्द खे पसंदि नथो करे। नाज़रीन, सूबाई वज़ीर शरजील मेमन चयो आहे त कुझु माण्हुनि पंहिंजे मुल्क ऐं कल्चर खे ग़लति रंग ॾिनो आहे। नाज़रीन, सूबाई वज़ीर शरजील मेमन चयो आहे त असांखे नए पाकिस्तान न पर असुल पाकिस्तान जी ज़रूरत आहे। सूबाई वज़ीर शरजील मेमन चयो आहे त सिंध अमन पसंद ऐं सूफ़ियुनि जी धरती आहे।